आज मुझे तकी जो बनाए हमें दुखाया दे आज भी अपना ये आज हम हर बुरा होते तारी करते अयो मेरे बमला ने तमाता शामिल थियण ते मूंखे ख़ुशी थी आहे ऐं उहा मुंहिंजे लाइ वॾी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे हिन मुल्क जे कुझु मौजूदु शागिर्दनि ऐं मुस्तक़बिल जे कारपोरेट लीडरनि खे ख़िताब करे रहियो आहियां जीअं तव्हां सभिनी खे ख़बर आहे त असां पाकिस्तान जे वज़ीर यौम दिफ़ा मल्हाए रहिया आहियूं 6 सेप्टेम्बर 1965 ते सुबुह जो 5 वॻे हिंदुस्तानी फ़ौज लाहौर जे सेक्टर वेझा पाकिस्तान ते हमिलो कयो हिन 5 नास्तनि जे जंग ॿिन्ही तरफ़नि खां हज़ारे जानियुनि जो नुक़सानु थियो दुश्मन जे तरफ़ खां अचानक हमले के बाद ऐं मुल्क जे बहादुर माण्हुनि दिलेरीअ सां मुंहुं ॾिनो हुन लड़ाई में दुश्मन जे सभी नापाक इरादनि खे पाक फ़ौज जे हौसले ऐं महारत सां मुंहुं ॾेई मुल्क ऐं क़ौम जे फ़ख़्र सां हौसलो कयो ऐं दुश्मन खे साफ़ पैगाम ॾिनो त पाक फ़ौज ऐं मुल्क जे हर फ़र्द पंहिंजे प्यारे वतन पाकिस्तान जे तरह सां हिफ़ाज़त करण ॼाणे पाकिस्तान जिंदाबाद पाक फ़ौज पाइंदाबाद शागिर्द जी 6 सेप्टेम्बर